ताकि मजदूर जो वास्तो ताकि रसूल जो वास्तो इन जो साथ दियो ये बेवसलाचार ये मिस्किन गरीब गुज़िश्ता 4 ॾींहनि खां वठी हिते वेठा आहिनि इन जो कहिड़ो दुआ इन जो कहिड़ो दुआ तव्हांजे वलवले जज़्बे खे शहीदनि सां गॾु जसलो ग़रीब मिस्त्रीन मज़दूर सहाफ़ी सोशल वर्कर मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन वर्कर अहदेदार ऐं शहर जा सांगड़ जा रहवासी गैरतमंद पुटो महाजर जो पंजाबी जो पठान जो सिंधी हुजो हिन काफ़िले में शरीक थियण खे में तव्हांखे झस हुजे तव्हां ज़ालिमनि जे मुखालफ़तनि में पी पंहिंजी शहादत में नाले कढाइण लाइ महिनत करण जो ग़रीबनि सां गॾु आहियो जेकर तव्हां हिन मौक़े में तव्हां काफ़िरनि सां ज़ालिमनि सां जाबरनि सां लुटेरनि सां फोरनि सां गॾु हूंदो त तव्हांजा बचा रोज़ रोडनि ते रस्तनि ते शहीद थींदा रहंदा न्याणियूं तव्हांजूं कुसंदियूं रहंदियूं ऐं जेके बि हिन मुंज़म थी मुतहद थी जुड़े जन बिरादरी हिते अज़म करे रखियो आहे त जेसि ताक़त ते MNA ते FR न थींदी हितां नवीदा थी जेतिरियूं बि क़ुर्बानियूं ॾिनियूं कयूं ही बिरादरियूं ही पार्टियूं ही कारकुन ऐं वसाइल सभु तव्हां सां गॾु हूंदा इनशाअल्लाह जेके बि हिन काफ़िले में शरीक थिया आहिनि शामिल थिया आहिनि पंहिंजो टाइम ऐं वक़्तु कढी क़ुर्बानियूं ॾेई हिते शामिल थिया आहिनि तव्हांजी महिनत रंग लाहींदी उन खां पोइ ऐवान इक़्तिदार में वेठल सभु बराबरि न आहिनि के मोतबर बि आहिनि शरीफ़ बि आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश था कयूं त पंहिंजे पार्टी जे कारकुननि खे उहिदेदारनि खे चओ त हिन में शामिल थियो पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा शरीक थिया आहिनि शामिल थिया आहिनि उन्हनि खे अञा वधि शरीक थी लखे जे तइदाद में शामिल थी इहो पावर कराइनि त असां मज़लूमनि सां गॾु आहियूं मज़लूम तव्हां सां गॾु आहिनि ऐं जेके सिंध जा पीर सैयद सरदार उन्हनि खे भाउ पीउ था कयूं सुम्हण जो वक़्तु आहे ज़ालिमनि सां जंग जोटण जो वक़्तु आहे जेको तव्हां असां ते जहाद फ़र्द आहे उहो हुन में शरीक थियो शामिल थियो न्याणियूं असांजूं सिधू धरती जूं माऊं भेणूं असांजूं तव्हांजे साम्हूं रोड ते वेठियूं आहिनि कंहिंखां बि लिकल ॻाल्हि न आहे सभिनी ते फ़र्ज़ थो थिए केॾो बि ज़ालिम हुजे पर कमज़ोर आहे हुनखे धिके ॾियण जी ज़रूरत आहे तुंहिंजा चुगियल अॼु हिन शरीक में शामिल न आहिनि तूं कहिड़ी जमूरियत जी दवा थो करीं